मरकज़ जो सदर जेको साईं मोहम्मद अशरफ सां कुड़े कुड़े में मिलाए हर जगह ते उन सां गॾु हिन महिल मां नारे सां ईअं ई उनखे मुखातिब कंदे साईं खुदा रसूल खे एम्प्लॉइज अलर्ट जो मास्टर पटेल जो नारो होना ये फाना वाजबी थींदी इन करे मूं पूरी एम्प्लॉइज जो नारो जो होना एम्प्लॉइज अलर्ट एतकाद बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम सब खां पहिरियां मुंहिंजे स्पीच खां पहिरियां मुंहिंजे इन दोस्तनि खे इन भाइरनि खे सभिनि खे गुज़ारिश हूंदी त जॾहिं तव्हांजा क़ाइदीन तव्हांजा अॻवान जेके तव्हांजो केस लड़ी रहिया आहिनि त तव्हां सभु दोस्त ॿारहं बीठा हो ख़ामोशी सां हेठि वेहो ऐं हुननि जो ख़िताब ॿुधो ही महिरबानी कयो अदियूं भेनर असांजूं तते रोड ते वेठियूं आहिनि त तव्हां दोस्तनि खे गुज़ारिश आहे त तव्हां महिरबानी करे जेको आहे सो वेही रहो तिड़कता समुंड सुके नामुमकिन ओथर अॻियां को ढुके नामुमकिन तारीख़ चयो चीख करे जबर अॻियां ही उस्ताद झुके ही मुलाज़िम झुके नामुमकिन मुझे खैरपुर ज़िले जे तमाम मुलाज़िमन के सलाम पेश कया थो इन भेनरुनि के सलाम पेश कया थो जेकी ही असांजूं भेनरियूं असांजा दोस्त असांजा भाइर पंहिंजे हक़ ख़ातिर इन निट उस में जो कासो निकिरी आहिनि ऐं सिंध सरकार के इहो ॿुधाइण घुरनि था त तव्हां केतिरा बि कारा कानून लॻायो पर असीं तव्हांजे कारे कानूननि खे मंज़ूर करण वारा नाहियूं ही सिंध जा तमाम मुलाजिम जंहिंजो ही इताद है जंहिंजो ही इताद समुंड वांगुरु आहे ऐं इहो वचन करे निकिता हुआ त असां सरकार खां ॿियनि सूबनि वांगुरु DRA ग्रुप इंश्योरेंस डेन्यूअल फंड ऐं पघारनि में जेको आहे 70% इज़ाफ़ो असां वठी करे पोइ मोड़दासीं पर ही सरकार हमेशा पंहिंजे उन करतूतनि खे ज़ाहिर कंदे सिंध सरकार सिंध जे मुलाज़िमनि मथां हिकिड़ो ॿियो वार कयो जेको पेंशन रिफॉर्म जे बारे में नोटिफिकेशन कढी ऐं सिंध जे मुलाज़िमनि जो मुआशी क़त्लेआम कयो वियो आहे जेकॾहिं सरकार इहा शइ चाहे थी त असां मुलाज़िमनि खे छॾे ॾेई करे जेको आहे ख़ामोश करे पंहिंजे पॉलिसियुनि ते हलाईंदासीं त असीं ॿुधाइण घुरूं था ही सिर्फ़ु कढे सघूं था पर तव्हांजे पॉलिसियुनि ग़लतियुनि खे क़बूल नथा करे सघूं पिया ही गूंगी ही ॿोड़ी सरकार जेका न ॾिसी रही हुई जेका न ॿुधी रही हुई पर तव्हांजे हिन समुंड तव्हां मुलाज़िम जे इतिहाद तव्हां मुलाज़िम जे जिदोजहद तव्हां मुलाज़िमनि जे एके ॿधी हुन जूं अखियूं बि खोलियूं आहिनि कन बि खोलिया आहिनि जंहिंजो चिटो सबूत आहे त पीपल्स पार्टी जो चेयरमैन मोहतरम बिलावल भुट्टो ज़रदारी साहब पंहिंजी प्रेस कॉन्फ्रेंस में चई रहियो आहे त असां कतन बि जेको आहे सो मुलाज़िमनि खे अहिड़ो असां नुक़सान नथा ॾियणु घुरूं असां हितां ॿुधाइण घुरूं था त बिलावल साहब मुराद शाह सैयद साहब असांजे लाइ सैयद सभु क़ाबिल एतिराम पर सिंध में दुनिया जो वॾे में वॾो कूड़ जेको आहे सो मुराद शाह साहब तव्हां सां ॻाल्हाए रहियो आहे त असीं पेंशन में कट न लॻायो आहे सरासर हू जेको आहे सो कूड़ पियो ॻाल्हाए पर इहो काफ़ी न आहे चेयरमैन साहब स्टेटमेंट ॾिनी आहे त इहो काफ़ी न आहे ईअं न हुजो ईअं न सम्झो त असांजो मसइलो हल थी वियो ऐं हाणे असां पंहिंजी नरमी पैदा कयूं कतन बि न जेसीं ताईं के असांखे नोटिफिकेशन कैंसिलेशन जा DRA जा नोटिफिकेशन ग्रुप इंश्योरेंस जा नोटिफिकेशन बेनियर फंड जा नोटिफिकेशन न मिलंदा तेसीं ताईं असांजी जंग जारी रहंदी
तव्हांखे असांजो वचन आहे हिन सी क़यादत जो तव्हां सां वचन आहे ही मां पंहिंजे भेनरुनि जे ना हिकिड़ो शेयर कयां थो त भॻो ऐं मन चम हे भेण भाउ खे तयार करे जंग जे मैदान ते मोकिले पई ऐं भेण चवे पई त अदा किथे मूंखे मयार नज़र आई जाए त पोइ उन ते भाउ भेण खे चयो त भॻो ऐं न चवां मारियो तव्हां वसां कांध मोह में धकड़ा ऐं सेकींदे सोहा तव्हां पिण लज मरा जे होवनि पुठ में जे असांखे पुठ में तव्हां ॾिसो त पोइ असांजो तारीख़ खे जेका कारी सम्झो पर तव्हां सां वचन आहे ही क़यादत पाण ते वार बर्दाश्त कंदी सीने में वार बर्दाश्त कंदी पर तव्हांजे हक़ न करे बि दस्तबरदार न थींदी अॼु हिते अचण जो मक़सदु इहो आहे त 6 तारीख़ जे लाइ तव्हांखे तयारी करणी आहे 6 तारीख़ जे लाइ तयारी करणी आहे ऐं बिलावल हाउस जे साम्हूं धरणो लॻाइणो आहे पर ईअं न आहे हितां पंहिंजो सामान ॿधी खणी अचो 5 ॾींहं लॻनि 10 ॾींहं लॻनि महीनो लॻे पर उन रोडनि ते ईअं ई वेहणो आहे हक़ वठी पोइ वापसि वठिणो आहे हथ मथे करे इक़रार कयो त सभु तयारु आहियो ऐं रहण लाइ तयारु आहियो विढ़ण लाइ तयारु आहियो ॿधिजण लाइ तयारु आहियो पर हक़ वठी करे वापसि पहुंदासीं आख़िर में गर्मी भी आहे असांजे मन में असांजे रूह में तव्हां ईअं समायल आहियो जीअं थर में हिकिड़ो बाबियो पखी हूंदो आहे पोइ त मां चवां थो त मंझां मुंहिंजे रूह जे साजन वञे विसरी त पोइ मर लॻे लूह त थर बाबियो थी मरा इन बाबीअ पखी वांगुरु असां तड़पी मरूं जे तव्हांजे हक़ तो असां दस्तबरदार थियूं तव्हांजे पंहिंजे नोटिफिकेशन ते दस्तबरदार थियूं सो इन करे तव्हां सभिनि जो असांजी महिरबानी ही सिंध एम्प्लॉइज अलायंस जो चेयरमैन उन जी सॼी टीम उस्ताद इत्तेहाद मुलाज़िम इत्तेहाद सिंध इत्तेहाद जिंदाबाद और नचंदो भजंदो न भॼींदो पेरनि खे ॾिसी भॼींदो भजंदो मोर मूवी चेयरमैन साहब कदम बढ़ाओ हम तुम्हारे साथ हैं चेयरमैन साहब कदम बढ़ाओ हम तुम्हारे साथ हैं निकालो कानून निकालो कानून तैयारी निकालो चेयरमैन साहब कदम बढ़ाओ हम तुम्हारे साथ हैं चेयरमैन साहब कदम बढ़ाओ हम तुम्हारे साथ हैं चेयरमैन साहब कदम बढ़ाओ बहनें तुम्हारे साथ हैं इहो असांखे यकीन आहे त ही भेनरूं असां सां गॾु इन जो सबूत त ही आहे ख़ुदा रुगो मर्द न चले ज़ोरत इन रोड ते निकिरी पिए डूंगर नारे में जल्दी 6 तारीख़ परे न आहे जॾहिं अचणी पिए असां टिकट वठी कराची पुॼनि हाणे मां जंहिं शख़्सियत खे घुरायां थो उहा कंहिंजी हर शख़्स जी ॾिठल आहे हर दोस्त जी ॾिठल आहे असांजो फ़ख़्रु आहे पूरी सिंध जो फ़ख़्रु आहे असीं हाजीअ खे इहो यकीन था ॾियारियूं हाजी साहब जॾहिं सखर कराची तव्हां सां गॾु हूंदा ही सीने से गोलियूं खाईंदासीं पोइते न मोटंदासीं जेसीं ताईं नोटिफिकेशन न वठंदासीं तव्हांजी तारीख़ में सिंध जो फ़ख़्रु असां सभिनी जो फ़ख़्रु सी जो चेयरमैन हाजी मोहम्मद अशरफ उन सां गॾोगॾु दस्ता सिंध जो सदर साईं मोहम्मद अशरफ ख़ासि करे चंद पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार करे हाजी साहब जिंदाबाद हाजी साहब जिंदाबाद हाजी अशरफ कासकरी साहब जिंदाबाद हाजी अशरफ कासकरी बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम इंतहाई इज़त ऐं एतिराम जे लाइक़ मुंहिंजे साम्हूं वेठल मुंहिंजो सभु भेनरूं मुंहिंजूं न्याणियूं ऐं उन खां पोइ मुंहिंजा सभई भाइर जेके तव्हां साम्हूं बीठा आहियो सी जी अम्ब्रेला जे हेठां
सिंध एम्प्लॉइज़ एसोसिएशन यूनियन जा जेतिरा बि लीडर वर्कर सिंध जे जेतिरियूं बि मुलाज़िम तंज़ीमुनि जा जेके वर्कर हो तव्हां सभिनी खे मुंहिंजो सलाम। मुंहिंजूं भेनरूं ऐं भाउरो, सिंध एम्प्लॉइज़ अलायंस गुज़िरियल 2 महीननि खां रोड ऐं रस्तनि ते आहे। सिंध एम्प्लॉइज़ अलायंस जा ही हज़ारे असांजूं भेनरूं ऐं असांजा भाउ वर्कर रोड ते। अफ़सोस हिन ॻाल्हि जो आहे त जमहूरी हुकूमत जी दावा कंदड़ शहीद बेनज़ीर जो पुटु बिलावल भुट्टो पार्टी जो चेयरमैन जेको शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टे जो ॾोहिटो ऐं हुनजे नाने पाकिस्तान जो आइन 1973 में तारीख़ी आइन ॾिनो जंहिंमें तव्हां असां ग़रीब मज़दूर मिसकीन सभिनी जा बुनियादी हक़ महफ़ूज़ आहे। हुनजी मदद उन आइन जी रखवाली कई। अॼु बिलावल साहब खां इहो क्वेश्चन आहे, पार्टी जे चेयरमैन खां इहो क्वेश्चन आहे त CM चए थो त असां नोटिफिकेशन न कढियो आहे। हे सभु लिखिया पढ़िया आहिनि, हाईली क्वालिफाइड माण्हू वेठा आहिनि, PhD MPhil माण्हू वेठा आहिनि। तव्हां 4 नोटिफिकेशन कढिया आहिनि, वरी तव्हां हेॾी वॾी CM साहब पार्टी जे चेयरमैन खे ग़लति रिपोर्ट था ॾियो त को नोटिफिकेशन निकितो मुंहिंजूं भेनरूं ऐं भाउरो, फाइनेंस डिपार्टमेंट पहिरियों नोटिफिकेशन कढियो आहे 1 नवंबर 2024। हे मीडिया जा दोस्त ॿुधनि, हे जेके हिते असांजा कानून जा रखवाला वकील साहिबान या हिते असांजी सिफ़ुनि में मुख़्तलिफ़ एजेंसियुनि जा माण्हू बि बीठा आहिनि, DIB बि बीठी आहे। मां उन्हनि खे मैसेज थो ॾियां त गवर्नमेंट खे ॿुधायो 1 नवंबर 2024 ते फाइनेंस डिपार्टमेंट नोटिफिकेशन कढियो, नई अपॉइंटमेंट जेके नवां प्राइमरी सेकेंडरी या कंहिं बि खाते में जेको मुलाज़िम अपॉइंटमेंट थियो आहे उनजी मंथली पेंशन ख़तमु आहे। उन्हनि जे लाइ कंट्रीब्यूटरी पेंशन रूल आंदो वियो आहे, जंहिंमें 10% तव्हांजी पघार मां कटौती जमा थींदी, 12% सरकार ॾींदी। जॾहिं तव्हां रिटायर थींदो त उहा तव्हांखे हिकिड़ी पगड़ी ॿधी ॾींदा ऐं का मंथली पेंशन कोन हूंदी, का फैमिली पेंशन न हूंदी। इहो पहिरियों नोटिफिकेशन। इन नोटिफिकेशन जे दरमियान एहतजाज कयो त सिंध जे मुलाज़िमनि जूं पघारूं वधायो, सिंध जे मुलाज़िमनि खे DRA ॾियो, ग्रुप इंश्योरेंस तव्हां असांजो पैसो आहे, एनुअल फंड तव्हांजो पैसो आहे, हर महीने जी पे स्लिप ॾिसो। मुंहिंजूं भेनरूं तवजह सां ॿुधो, हर महीने जी पे स्लिप ॾिसो, तव्हांजी पघार मां ग्रुप इंश्योरेंस कटिजे थो, एनुअल फंड कटिजे थो, उहो पैसो काॾे थो वञे, उहो छो नथो वापसि मिले? उन पैसे ते सिंध हुकूमत एंजॉय थी करे, उन पैसे ते तव्हांजो इंश्योर्ड कंपनीज़ वॾा बोनस खणी रहियूं आहिनि। पैसो कंहिंजो? हिननि सभिनी मुलाज़िमनि जो। उहो वापसि असां चयो वापसि कयो। 60 साल ते मुंहिंजी भेण मुंहिंजो भाउ रिटायर थिए उनखे चेक मिलणु खपे, इहा डिमांड हासिल। पर हिन गूंगी, हिन ॿोड़ी ऐं हिन ब्लाइंड ऐं थीफ गवर्नमेंट छा कयो? 31 जुलाई ते तव्हां असांजे मथां हिकिड़ो वॾो वार कयो वियो। 31 जुलाई ते नोटिफिकेशन निकितो आहे जंहिंमें तव्हांजी कम्यूटेशन, तव्हांजी मंथली पेंशन जेका 63% जे तनासुब सां मिलंदी उनखे 47% जो कट ॾियणी 15% कई वई आहे। वॾे वॾी सियासत। सिंध जा चीफ मिनिस्टर साहब तव्हां चओ था त असां इहो फ़ैसिलो न कयो आहे, त इहो नोटिफिकेशन कंहिं सही कयो? इंडिया जी गवर्नमेंट, बांग्लादेश जी गवर्नमेंट, नेपाल जी गवर्नमेंट न, सिंध फाइनेंस डिपार्टमेंट जंहिंजो ख़ुदि पाण मिनिस्टर आहे, जेको CM आहे उहो फाइनेंस जो बि मिनिस्टर आहे। उनजे करे उन में वॾी ज़्यादती कई वई। तव्हां सभई मुलाज़िम सिंध गवर्नमेंट जी नौकिरी छो था कयो? तव्हांजी पेंशन सिक्योर आहे, तव्हांजी कम्यूटेशन सिक्योर आहे। जॾहिं तव्हांखे मंथली पेंशन जेके कट लॻी वञे, 2 लख वारे खे 1,30,000 मिले, छो गवर्नमेंट जी नौकिरी कंदासीं? इहा वॾे में वॾी ज़्यादती आहे। ऐं ॿिए पासे सिंध गवर्नमेंट पंहिंजे वज़ीरनि जूं पघारूं 400%, पंहिंजा ग़रीब हे जेके ग़रीब सिंध असेंबली जा मेंबर मिसकीन वेठा आहिनि, इन्हनि जी 200% ज़ुल्म कंहिंसां आहे? हिननि ग़रीबनि सां, हिननि मज़लूमनि सां, हिननि नंढे ग्रेड वारनि मुलाज़िमनि सां। हेॾी वॾी ज़्यादती। उनखां पोइ टियों नोटिफिकेशन चीफ मिनिस्टर साहब
टियों नोटिफिकेशन 6 अगस्त 2025 ते फैमिली पेंशन ख़त्म। जेकॾहिं सिंध जो को बि मुलाज़िम फोत थी वेंदो हुनजी मिसिस खे फैमिली पेंशन मिलंदी। जेकॾहिं उहा उन मुलाज़िम जी मिसिस जी डेथ थी वई त हुनजे औलाद खे फैमिली पेंशन मिलंदी। पोइ पुटु न्याणी नंढा ॿार उन्हनि खे मिलंदी। हाणे उहा ख़तमु थी वई। हेॾो वॾो ज़ुल्म थियो आहे। कंहिंखे बि कंहिं बि मुलाज़िम जी मिसिस जी डेथ थी वई उनखे फैमिली पेंशन न मिलंदी। इहो 6 अगस्त 25 जो नोटिफिकेशन। अञा चौथो नोटिफिकेशन आहे मुराद अली शाह साहब, वो है 18 अगस्त 2025 जॾहिं हिननि ग़रीबनि जिन साल 2 साल इन्हनि बिफोर टाइम रिटायरमेंट करण जो सोचियो, हिननि हिकिड़ो नोटिफिकेशन कढियो आहे त जेको बिफोर रिटायर कंदो 55 साल एज ते 10% जी कट लॻंदो, पोइ 8%, 6%, 4, 5, 60 साल ताईं। इहा वॾे में वॾी ज़्यादती आहे। इहे 4 नोटिफिकेशन, ये 4 नोटिफिकेशन सिंध गवर्नमेंट कढिया आहिनि। ये तव्हांजी लीडरशिप गुज़ारिश ॿुधो, ही वक़्तु हथनि मां निकिरी वियो कोन मिलंदो वापसि। जे अॼु तव्हां पंहिंजी पेंशन ऐं कम्यूटेशन नथा मोटाए सघो, DRA पघारूं तॾहिं वधंदियूं जॾहिं तव्हांजो वजूद ऐं फ्यूचर बचंदो। तव्हांजी मंथली पेंशन वई, कम्यूटेशन वई, पोइ ही वरी तव्हांखे मौक़ो न मिलंदो। अॼु बि जेकॾहिं तव्हां पंहिंजी सिफ़ुनि में सुस्ती रखी, अॼु बि तव्हां पंहिंजी सिफ़ुनि में इहो आवाज़ु रखियो, हे भेनरूं हिते ख़ैरपुर ज़िले जूं वेठियूं आहिनि, ॿियूं असांजूं अचूं घर वेठियूं, हे भाइर बीठा आहिनि, ॿिया असांजा मुलाज़िम घर वेठा आहिनि, उहे वरी सोशल मीडिया ते मैसेज कमेंट कंदा हूंदा त बाबा हिन धरने जो को होॾे कयो आहे, सर्किट हाउस वेठा घर आहिनि, हे रोड ते जेके न्याणी वेठियूं आहिनि ॾिसण कोन थो अचे। इनजे करे 6 लख मुलाज़िम सिंध जा आहिनि। 6 लख मुलाज़िम खे निकिरणो पवंदो। मूं ते थोरो कोन्हे, गुलाम सुलमार साहब ते थोरो कोन्हे, हिते जेका बि लीडरशिप जिन तंज़ीमुनि जा को थोरो कोन्हे। हर को पंहिंजो केस पाण थो विढ़े, हर को पंहिंजे मफ़ाद लाइ थो विढ़े, हर को पंहिंजे फ्यूचर खे बचाइण लाइ थो विढ़े। तव्हांजी जेसि ताईं सभु मुताद न थींदा, सभु न निकिरंदा, गवर्नमेंट खे तव्हांजे इख्तिजाजनि मजबूर कयो आहे, उहो असां सम्झूं था, पर असांजी फतह उन ॾींहुं हूंदी जंहिं ॾींहुं इहे सभु नोटिफिकेशन वापसि ईंदा, पघारूं वधंदियूं, DRA मिलंदो, ग्रुप इंश्योरेंस मिलंदो, उहो ॾींहुं असांजी फतह जो हूंदो। बाक़ी मीडिया टाक ते असांजो को ट्रस्ट कोन्हे, न असांखे ॿाहिरि रहूं त तव्हांजे मीडिया जे बयान ते असां पंहिंजूं इख्तिजाज ख़तमु कंदासीं, कॾहिं बि न। ही ज़िंदगी मौत जो सुवाल अथव, ही जंग तव्हां पंहिंजी ज़िंदगी मौत जा विड़ी रहिया, उनजे करे पंहिंजे फ्यूचर खे, पंहिंजी फैमिली, पंहिंजे बच्चनि जे फ्यूचर खे बचाइण लाइ मुताद थी वञो, सभु मुताद थी वञो। तव्हांजी फैमिली पेंशन, कम्यूटेशन, मंथली पेंशन तव्हांजे ॿारनि बच्चनि जी आहे, उन ते धाड़ो कॾहिं बि सिंध एम्प्लॉइज़ अलायंस मंज़ूर न कंदो, कॾहिं बि न कंदो। ॿिए पासे सिंध हुकूमत जा जेके स्पेशली मां जंहिं ज़िले में बीठो आहियां, डिप्टी कमिश्नर साहब तुंहिंजी पघार लाइ असां विढ़ूं था, तुंहिंजी पेंशन बि डिस्टर्ब आहे। हे कोर्ट जे ॿाहिरां बीठा आहिनि, कोर्ट जे अंदरि जेतिरा मुलाज़िम वेठा आहिनि उन्हनि जो केस बि न्याणियूं थियूं विढ़नि, उन्हनि जो केस बि न्याणियूं थियूं विढ़नि। मुझे लेफ्ट साइड से SP खैरपुर जी ऑफिस आहे, SP खैरपुर साहब तुंहिंजी पेंशन जो केस बि न्याणियूं थियूं विढ़नि, निकिरी असां सां गॾु वेह, SP साहब हिते गॾु ठहंदे, ऐं पोइ मतां तव्हांखे वक़्तु न मिले तंहिंजे करे निकिरी अची हिन भेनरुनि हिन भाउरुनि सां गॾु वेहो। तमाम तर DSPs, इंस्पेक्टर्स, अकाउंट ऑफिसर्स, जेके बि सिंध गवर्नमेंट जा वॾा वॾा लेवल ते माण्हू आहिनि, ख़ासि करे चीफ सेक्रेटरी सिंध, उहो बि गवर्नमेंट जो मुलाज़िम आहे, उनजो केस बि न्याणियूं थियूं विढ़नि, ऐं सभिनी डिपार्टमेंट जे सेक्रेटरी जो केस बि तव्हां था विढ़ो। उनजे करे असां 23 खां 27 ताईं लॉकडाउन मुकमिल इदारनि में
तालाबंदी इन जो ऐलान मजबूर थी कयो जॾहिं 2 महीननि खां गवर्नमेंट नोटिस न वरितो 6 तारीख़ बिलाल हाउस जे ॿाहिरां सिंध जा लखे मुलाज़िम गॾु थींदा लखे मुलाज़िम मां वरी बि उहो धरनो केर में अञा मुदत ताईं हूंदो जेसि ताईं मसइला हल न थींदा मां वरी बि शहीद राणी बेनज़ीर भुट्टो जे पुट खे हिन चैनलनि जे थ्रू हिन सोशल मीडिया जे थ्रू वरी बि यादि थो ॾियां त बेनज़ीर साहिब जा पुट नोटिस वठो सिंध जे माण्हुनि तोखे हिते पहुचायो आहे किथे सिंध जा माण्हू पंहिंजो फ़ैसिलो वापसि न वठी छॾे असांजे आवाज़ खे जेकॾहिं केरु सम्झे थो त असांजे आवाज़ खे केरु सम्झे थो त हिन जो आवाज़ दॿायो वेंदो मां उन्हनि खे ॿुधाइण थो चाहियां असां तव्हांजो आवाज़ दॿाईंदासीं केरु कहिड़ी बि ताक़त असांजे फ्यूचर ते धाड़े हणण वारे खे ॿुधाइण था चाहियूं त असां तव्हांजे फ्यूचर जो बि ख़्यालु न कंदासीं जॾहिं असां डिस्टर्ब हूंदासीं मां लास्ट में तव्हां सभिनी जो घणो थोराइतो आहियां खेरपुर जे सभिनी एसोसिएशन यूनियन जी लीडरशिप जो मां 2 टे नारा हणाईंदुसि उनजो जवाबु हथ मथे खणी ॾींदव ऐं 6 तारीख़ जो ॾींहुं न विसारिजो तव्हांजी क़िस्मत तव्हांजी तक़दीर तव्हांजे फ्यूचर जे फ़ैसिले जो ॾींहुं हूंदो तव्हां मूंसां इहो वाइदो कंदव सभई हथ मथे करे त 6 तारीख़ कराची सभु हलंदो डट के हलंदो बिलाल हाउस जे ॿाहिरां धरनो जेसि ताईं हुजे वेहंदो जेसि ताईं मसइला हल न थींदा मां तव्हांखे यकीन थो ॾियारियां सिंध जे हिन पटके सिंध जी हिन लुंगी सिंध जे अजरक सिंध जी टोपी जो मान रखंदे आख़िरी घड़ी ताईं विढ़ंदासीं भली ज़िंदगी हली वञे तव्हांजे मसइलनि ते नो कम्प्रोमाइज़ तव्हांखे अपील इहा आहे त जेके स्टेप अचनि सुभाणे शाम बि सी जे प्लेटफॉर्म तां हिकिड़ो अञा अहम ऐलान थींदो असां तव्हांजी जंग था विढ़ूं असांजे पुठियां तव्हां लखे माण्हू बीठा तव्हां आहियो त असां शींहं जी दिलि धारे गवर्नमेंट सां विढ़ण था ऐं मां बार एसोसिएशन सिंध असेंबली में वेठल MPs MNAs फ्रेंडली अपोजिशन खे बि ॿुधाइण थो चाहियां अपोजिशन छो निंड पइजी वई आहे छो हिन मुलाज़िमनि सां आवाज़ छो नथा उथारियो यादि रखो मसइला हल थींदा अॼु न त सुभाणे पर जॾहिं हिननि जो हथ मथे थियो त तव्हांखे एवाननि जा रस्ता न मिलंदा तव्हांजी वॾी महिरबानी थैंक यू वॾी महिरबानी